सिकू हैदर वारा तोखे हिते कॾहिं बि बर्दाश्त कोन कंदा। ऐं जेसिताईं सोट चाकर आज़ादु थी नथो अचे न, ओसिताईं सांवल वारनि जे ज़ुल्म खे मां बि नथो रोके सघां। त पोइ रईस चाकर खान खे तव्हां कॾहिं त आज़ादु करायो हुयसि? अकबर वारनि सां ॻाल्हियूं हलंदल आहिनि। ख़ुदा कंदो तमामु जल्द सोट चाकर आज़ादु थी त अची वेंदो। पोइ असां सभु गॾिजी पहिरियों प्लान त सांवल खां वठंदासीं, जेको असांजे सोट जी पग मथे धाड़ो हणी वेही रहियो आहे। दिलावर खान, जॾहिं बि रईस चाकर खान आज़ादु थी आयो न, समूरो ॻोठु उन तरफ़ थी वेंदो ऐं इहो सांवल अकेलो रहिजी वेंदो। सिकू उन करे मां ख़ामोश आहियां। मां त बसि सोट जे अचण जो इंतज़ारु पियो करियां। रईस दिलावर खान, मूं मिसकिन जे लाइ छा सोचियो था? जेकॾहिं हिन उतां खां ॿाहिरि निकिरी विया न, वरी मूंसां मिलंदा ई मूंखे कुटको ॾींदा। इन जे करे हिन उताक बि छॾे नथो सघां ऐं हिते तव्हांजा महिमान बि अचनि वञनि था। भली भली करे आहियो मंसूर ख़ान। छा ख़ुशि आहियो? चङा, वियो महिरबानी। छा कयां दिलावर खान, तव्हां को सवा मुंहिंजी सरेब त कोन थी, तॾहिं त बार बार तव्हां वटि अचां। मंसूर ख़ान, तू रुगो इहो ॿुधाए छा करे आहियो? ही पंहिंजो भरोसेमंद माण्हू आहे। तू सिर्फ़ु ॻाल्हि कर। राति हर हाल में कातिलनि खे अकबर खान जे हवाले करणो आहे। पोइ हू चाकर खान मां हथु कढनि। कातल हथीक आहिनि, राति अकबर खान जे हवाले कंदासीं। कातिल माना त मुराद दिलशेर। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।